जो खानदान लोड़ींदो। हिम्मत जो मुझे भाते हथ क्यों थई। दोनों जगह रक्त जी रांद खेली आहे उन जो अज़ालत तो के भरणो ही पवंदो। बाबा तू ऐसा तो काबर जी सकी तो अरे नब्बा हो जाता है। हौसला बुलंद है। दोनों जो वफादार पालतू कुत्ता है। Immediately, इन्हनि ॿिन्हिनि धुरियुनि खे गिरफ़्तार करे मूंखे रिपोर्ट कर। बलांद थींदा। गुलाम से मुखे गोठ वारा चाहे जन या न जन पर तोखे मां हिम्मत ना ॾींदी। उन ॾींहुं बि तोखे गुलाम छॾायो हो। सॾु कराइण पहले हमदर्द खे त मुंहिंजे कहर को तोखे बचाए हिन गुलाम जो हशर। सॾु करे गुलाम खे काथे आणे गुलाम। गुलाम हुसैन असां गरीबन जे दिलनि में आहे। गुलाम हुसैन गुलाम गुलाम
जो गुलाम गुलाब गुलाम सेन पचियो थई गुलाम 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 अचे शादी जो वगो जल्दी तैयार थी वठ तू औरत थी करे और तुझे दर्द महसूस नहीं करी मां चा पे चुप कर नहीं वनीता मां कोई पाइंदस तोखे पाइणा पवंदा जल्दी तैयार थी वठ घणो नखरो न दिखार मुखो वडो नो पे कराई दी भेण नो ना यदा तो मुही चयो हुयो आणन जे लाइ मुझे तो इज्जत जो सवाल है नो लाए तो ॿियो छा आहे हिकु भाउ जो पंहिंजी भेण खे हथ सां ज़हर पुॼे ज़हर न था एक मजलूम के कैद खाने में आजाद तो कराई मां तुझे क्या कुन खाई न सका तुझे दुआ थी करे सुनाई आवाज बहुत मुझे बर्बाद है मुझे बर्बाद है पोजीशन संभालियो
करदा ना गुलामो तो मुझे मासूम भा के मारो उन जा सपना भोरा भोरा करे छड़िया अरे जालिमान मुझे भा तहां जो गलो ॾोह कयो अरे जे सदमे जे करे मुझो जीवन साथी मुखा जुदा थी वियो मुझे दुनिया उजाड़े छड़ी दुनिया मुखे न मार दनबिश अरे तोखे तो पैदा करण वारो ही नथो बचके सके मां तोखे बख्श कया मां सरफ निकतो आ ॾिस के कम जो ही कोने को कपड़ा धो त जग करे ही कोन तो भई थान जो साबण जेको आ उहो वट कभी थान साफ त नथा थियन सागा थान ते चुटा लगा पिया आहिनि केड़ो सर्फ निकतो आ केड़ो साबण निकतो आ समझ में गाल कान थी अचे आई बाथरूम धोण जो कोने छा चंदा त सड़ी आओ हाट पाट ला छा चवन हां वो सुठो को निकतो हाणे गणती न कयो हाणे गणती न कयो ॾिसो था न हे जेको सिस्टम आहे हे अलमदीना केमिकल रेशम जमाली मरूम जी गिटीअ में हिकिड़ो दुकान खोलियो उते सॼो सामान केड़ो केड़ो तव्हांखे ॿुधायां थो ॿुधियो हैंड वॉश अथव हथनि साफ़ करण जे लाइ हारपिक अथव गेंडी साफ़ कबी सोइप अथव बाथरूम साफ़ कबो फिनाइल आहे हाई क्वालिटी फिनाइल फर्श साफ़ कयो हा मतिलबु हू थो थिए त रोड जी वञेव न सिर्फ़ु फर्श खे साफ़ करण लाइ हाई फाई फिनाइल आहे बाबा क्वालिटी नॉर्मल क्वालिटी वारी अथव कपड़नि में थाम में शीशनि खे धोअण लाइ शाहीन अथव वाई नई शइ आहे हा शाहीन जे नाले सां सर्फ गोल्ड अथव सर्फ सिल्वर आहे ब्लीच आहे लेमन मिक्स आहे सम्झो था न अछनि कपिड़े जा दाग लाहींदो ब्लीच लेमन मिक्स डिश वॉश जेको इहो त थाम आहे साफ़ करण जे लाइ तमामु सस्तो रेट भली शइ आई अथव वठे सघी सघंदा था ॿुधायां अदा दोस्तो मुंहिंजा भाउर मूंखे ख़बर आयो वठी त कोन आई असां वठ न लालू खां पैसा त वठी था दोस्तों एड्रेस ही नंबर नोट कंदा एड्रेस आहे रेशम जमाली मरो वारी घिटी जगह सिनेमा चौक दा दुकान खोलियो आहे जंहिंमें इहो घर जो सॼो सामान मिलो सर्फ साबुण हे ॿियो सभु कुझु मिले थो इहे नंबर त 03138562 सिंधी में ॿुधायांव 3 3 1 5 6 2 6 8 10 सस्तो ॿुधाईनि हा
शहर खां सस्तो हा सॼे शहर खां सस्तो रियायत में हा हा सही आहे पाण वठी अची जाए सुभाणे मां वठी थो अचां पहिरियों मां पंहिंजे कुराड़ियुनि खे कपिड़ा धोअण पोइ तव्हां ॾिजो ठीकु आहे वठी अॼु तुंहिंजो वजूद खत्म थियण घुर्जे ख़ुदा जे वास्ते मूंखे न मार मूंखे जितान दे यार मुझा बाप गुलाम हुसैन जी मुझा बाप सुल्तान का दाहत चढ़ा ना दाढ़ी बख्शा मौत तो साथ आए तो गया और ऐसा लाभक सिखान से बाहर जो कात तुम दोस्त कौन सनी नमान दाढ़ी बख्शा मौत तुझे हिकड़े हिकड़े कत्ते जो हिसाब बटदुस न सनी नमान मेरा सुल्तान रेस वडे जा दादला भा काते आए मुझी मारवी भेण का भी खबर काने का बुधाई का भी खबर काने अज मुझे हथा एक औरत जो खून थी मुझे भेण मारवी अभी हे तो छा कयो मुझो भी इंतजार न कयो तो अदा मारवी हाँ 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 मुझे भी हाँ जो हाँ मेरी मर्जी से कोन पातो किन जालिमन जोरी पा मुझे तो यकीन है मारवी भी अकी खोल मुझे भी अदा मारवी अदा मारवी 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 मुके मार गुलाम हुसैन मुके मार बात पाण के इन कोठे जे औरत जो रखवालो समझंदो हुइसि पर मुखा कहिड़ो पाप थियो मसलूम औरत की वजी भाजी मोहब्बत में जबरदस्ती कोहर बनायो पर बात यो सारे बिठो हुइस
रिश्ता त खुदा पाण जोड़ींदो आहे। अॼु मूंखे हिन धरतीअ ते जीअण जो को हक़ न आहे। हाणे त तोखे ज़रूर पवंदो रहिस न बचकान। हुन जेका रत्न जी रांद खेॾी आहे जो अज़ालत तोखे भरणो ई पवंदो। असां तुंहिंजो कहिड़ो ॾोह कयो रहिस जो तूं हिक धक में असांखे तबाह ऐं बर्बाद करे छॾियो। छा असांखे इस्लाम इन ॻाल्हि जी इजाज़त ॾिए थो त असां कंहिंजे अरमाननि जो खून करे उनजे जज़्बातनि ऐं उमेदुनि ते पाणी फेरे छॾियूं? नामुमकिन रहिस। तुंहिंजे भाइरनि खे को बि कोन रहिस त कंहिंजी इज़त सां सरेआम बदसलूकी कनि न रहिस। सिर्फ हिकु चकर तूं असांखे चई हा त हीउ ॻोठ छॾे हलिया वञो, असां ख़ुशी ख़ुशी सां हीउ ॻोठ छॾे हलिया वञूं हा। तव्हां रहसन ऐं वॾेरनि जे दिमाग़ ते इहो असर कॾहिं थींदो त ग़रीब खे बि साहु आहे, उहो बि हिन धरतीअ ते जीअण जो हक़ रखे थो। जेकॾहिं तव्हां हुनजो मतिलबु उबतड़ था कयो त पोइ अॼु तोखे हिन पाक सिंध धरतीअ ते को बि जीअण जो हक़ कोन्हे। ऐं इहो हक़ जे इमाम हुसैन बि बर्दाश्त कोन कयो त मां गुलाम हुसैन कीअं थो बर्दाश्त कयां। ऐं अॼु खां पोइ ही गुलाम हुसैन वचन थो करे त तव्हां जहिड़नि भोतारनि, पैसनि, वॾेरनि ऐं सरमाएदारनि खे हिन पाक सिंध धरतीअ ते ज़िंदा कोन छॾींदो। हाणे तोखे हिन धरतीअ ते जीअण जो को बि हक़ कोन्हे रे सलाबश खान, को बि हक़ कोन्हे। मरण लाइ तयार थी वञ। मुख्तार चाचा बच्चा छोटे छा थियो मारी के मारी असां का ज़ालिमन कसे वरती मुख्तार। छा चाहिए मारी ओ मारी मारी मुझे भेज मारी ओ मारी मारी उठे ना मारी 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 तो कुछ ना तो नहीं सके मारी उठे ना मारी मारी सोट मुझे बेटी बहन मारी कटी आएंगे मुझे बेटी बहन मारी कटी सोट ये ना चाचा मुझे बेटी बहन मारी उठे मारी No. मारी मुझे बहन उठे ना मारी सोट तो किधर पे वही बाकी इन धरतीअ ते वर्दी में लिकल शैतान खे मां जहन्नम रसाइण थो वञा बख्तावर, जिनजे ताव में असीं सभु सड़ियाऊं बख्तावर। ऐं मां हुनखे ॿुधाईंदुसि त बदिले जी बाहि जे ताव में कीअं सड़बो आहे। जेको थियणो सो थी वियो।
चले जिया असांजो ज़िलो दोहरनि ऐं ॾोहनि जे वर चढ़ियो आहे हर तरफ़ खां ज़ुल्म चोरियूं धाड़ा अगवाऊं ही छा आहे छा थो हमलो करे असांजो मज़लूम माण्हुनि जो फुरतुरा सरेआम क़त्ल को बि शरीफ़ माण्हू सरेआम बाज़ार में पंहिंजो वापार नथो करे सघे ही छाजो कानून आहे सेठ रामचंद जे घर में घिड़ी उनजे इज़तुनि ते हमलो करण उनजे कननि मां वाला लाहिण छा ही शराफ़त आहे न छा असां ही वर्दी पाइण महिल इहो कसम खणंदा आहियूं त असां पंहिंजी पाक धरती सां वफ़ादारी कंदासीं असां पंहिंजी क़ौम ऐं लज जे मथां मुहाफ़िज़ रहंदासीं ग़रीब ऐं मज़लूमनि लाइ विढ़ंदे विढ़ंदे शहीद थींदासीं हिन पाक धरती जे दुश्मन जी मौत जा परवाना त छा ही हक़ असां पंहिंजी क़ौम ऐं वतन खे ॾेई चुका आहियूं न न न हरगिज़ न पर सर असांजा हौसला बुलंद आहिनि ऐं तव्हीं फिक्र न कयो मूंखे ॿिनि ॾींहंनि जी अंदरि रिपोर्ट घुरिजे पथारीदार हुजनि या धाड़ेल केर बि हुजनि कानून जी गिरफ़्त खां बचण न घुरिजनि बस 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 सर असीं कोशिशि करे इन्हनि सभिनी ॾोहारियुनि खे सरे अंजाम ताईं पहुचाईंदासीं सर इंशाल्लाह कंहिं बि ॾोहारे खे न छॾंदासीं पर सर हितों जा चूंडियल नुमाइंदा वॾेरा हर ॾोहारे सां मिलियल आहिनि You shut up, Mr. Rabnawaz. मूंखे नाहिल ऑफिसरनि जी ज़रूरत न आहे पर बहादुर ऑफिसरनि जी ज़रूरत आहे ऐं मूंखे तुंहिंजी बहादुरी जूं ख़बरूं मीडिया ते ॿुधण में आयूं ॻोठ बाज़ कंडी जी कई ॻोठ ॾोहरनि जे वर चढ़ियल आहे मूंखे उमेदु आहे त तूं अहिड़नि ॻोठनि में अमन बहाल कराए सघंदी ऐं मूंखे उमेदु आहे तव्हां मां तूं ॾोहरनि खे कानून जे कटड़े में ज़रूरु आणे बहितर सर ईअं थींदो अचो मूंसां दिल टूट पोसीड़े तू छोड़ हलिया वैसी तू यार फांसी आओ खुदा जो कसम अॻे वारो दौर भलो माण्हू वॉशरूम मां थींदो त मिटीअ सां हथ मले हथ साफ़ करे छॾींदो ऐं जेका तो थावनि खे जेका छा हूंदी जेका बाहि ॿरंदी उनजी खाक सां धोईंदा हुआसीं त छा थींदा हाँ जी थावन जो साबुण इन हथ धोण जो वाला कड़ा निकरी पिया हैंड वॉश जो तो फर्श धोण लाइ बि सही कपड़न धोण लाइ बि असां त वठी थकिजी पिया रिश्वत मिले कोन थी पगार मां पूरी कोन थी थिए रोज़ मां डंडो खयो वेठी आहे त मूंखे इहे सभु खपनि हाणे अहिड़ियूं शयूं सस्तियूं मिलंदियूं किथां मूंखे त ॻाल्हि सम्झ नथी ख़ुदकुशी करे छॾिया हाणे तुंहिंजो मसलो हल थी वियो आहे कीअं मसलो हल थी वियो हिन महिल डंडो खयो मूं वारी घर में वेठी आहे त मूंखे इहे शयूं हाणे अलाए कहिड़ियूं कहिड़ियूं वॾियूं शयूं निकितियूं आहिनि क्रीम पाउडर इहे फर्श धोइण वारियूं दवायूं हे घणो की निकितो आहे वरी वॾियूं बोतलूं भरियूं हे ॾिस न हे ॾिस वाह वाह मतिलबु सभु खुलियल आयो आहे हा
वाह वाह मन हे सस्तो सामान साईं अल मदीना केमिकल हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फनाइल सर्फ ऐं सूप राब्ते लाइ 03138562 जमान खान मारजी वियो सुठो थियो जो मारजी वियो पुलिस जी कारकर्दगी असां मुतमिन खणो हिननि जा बि लाश यस सर गुलाम हुसैन किथे आए गुलाम हुसैन किथे आए गुलाम हुसैन तू ही बुधा चाचा तो गुलाम हुसैन किथे आए तू बुधा पढ़ा गुलाम हुसैन किथे आए तू बुधा तो गुलाम हुसैन किथे आए बुधात गुलाम हुसैन किथे आए बुधात गुलाम हुसैन किथे आए तू ही बुधात गुलाम हुसैन किथे आए गुलाम हुसैन तू ही बुधात गुलाम हुसैन किथे आए गुलाम हुसैन तू ही बुधा गुलाम हुसैन किथे आए मुझे का खबर कोने गुलाम हुसैन बड़ी रिप्पा है गुलाम हुसैन हाँ तू है गुलाम हुसैन गुलाम
हाँ गुलाम हुसैन, हुसैन जो गुलाम तो तू आई हालार खान। अज खा पोए तू हालार खान न बल्कि हालू सन में हालू। चला जल्दी ले आ। Kim tarma Allahus. Ke chhuai mai gulab. गुलाम हुसैन इनके इन जो मौत खणी आयो थई इन मौत भला गोट तो खैर है ना माई रखे सा दिसी को चा बेगुनाह मास्टर गुजारे पुट रखे लत्तू मुक्कू हणी शरीफ बेगुनाह मारे छे पर उन मासूम बार उन वशिया जो केड़ो डो कयो उन मासूम जो डो इयो तो हुन चो गुलाम हुसैन मां आया मुके लगे तो बख्तार है चाचे मोहन पे को नुकसान न दे ना ना नुकसान तो हुन के हाने मां दिंदुस मां शरीफ ओ सोचो हो तो रे सलाह बख्श जे मौत का पोए सुधरी वियो हुंदे पर शायद तुझो मौत मुझे हथन जे लकीरन में लिखल है शरीफ तुझो टंकू है पाऊं न बगम तो मुझो नालो गुलाम हुसैन जो गुलाम ना है सिकंदर गुलाब के दरिया जे हुन पार छड़े अचजो मां सुबह जो वरी वापस ईंदो तो गुलाम सा तो के गोठ छड़े अचो न मां पाण वञा तो गुलाब छा पी जो खून विसरियो अथई छा मुझो दुश्मन मारजी चुको आ
अरे उन जो पी त अञा जीरो आहे मां हथे वठी हथियार ओए हमेशा हमेशा लाए उन जे पी के खत्म करे छॾ हथियार ही मूंखे न खपे हा गुलाब हा ही हथियार तो तुके उन ॾींहनि में खणणु खपंदो हुयो जहां जी तुझे पी बचाए जो खून थियो खून शायद तोखां विसरी वियो आहे ही हथियार तो तुके उन ॾींहनि में खणणो हुयो जहां ॾींहुं रे साला बख्श तोते पूरो इल्ज़ाम हणी ऐं तोते ॾंड विधो हुई ॾंड ही हथियार तो तुके उन ॾींहनि में खणणु खपंदो हुयो जहां ॾींहुं तुंहिंजी नूरा खे घर में क़त्ल कयो वियो हो घर में क़त्ल गले में कटू तो को बार बात करो ले सो करी मुसा छो नथो सुञाणी छा मां है गुलाब वो गुलाब तुझे पुत्र वडेरे जे चवण ते लगी मुझे पी के मारे छजो पर पुत्र तू जो पी भी मरियो मारो पुट भी तो मरियो ना ओए तू भी मर तू छा जुदा रही करे अलमदीना केमिकल शॉप हिते खुलियल हैंड वॉश डिश वॉश हार्पिक ब्लीच फिनाइल सर्फ ऐं स्वीप दस्तियाब आहिनि हैंड वॉश 120 रुपया किलो
हारपेक 140 रुपया किलो, स्वीप 80 रुपया किलो, फिनाइल हाई क्वालिटी जो 120 रुपया किलो, फिनाइल नॉर्मल क्वालिटी 90 रुपया किलो, शाहीन कपड़न ऐं थावन ऐं शीशन के साफ करण लाइ 80 रुपया किलो, सर्फ गोल्डन 150 रुपया किलो, सर्फ सिल्वर 120 रुपया किलो, ब्लीच अछन कपड़न जा दाग साफ करण लाइ 80 रुपया किलो, लेमन मिक्स थावन साफ करण लाइ 120 रुपया किलो। हफ्ते जे लाइ नंबर नोट करना 03138562 गुलाम हुसैन के पंजो मुंह ॾेखारी दूं कहिड़ो मुंह ॾेखारी दूं गुलाम हुसैन के पंजो रब नवाज मां मीडिया ते छा तो ॿुधां वठ बाज़ कंडी तुंहिंजे हद में आहे न जी सर मां मीडिया ते तुंहिंजे ख़िलाफ़ छा पियो ॿुधां तुंहिंजे हद में ॾींहं ॾिठे जो चोरियूं फुरूं इहो मूंखां हरगिज़ बर्दाश्त कोन थींदो सम्झी जी सर इमीडिएटली इन्हनि ॿिन्हिनि धुरनि खे गिरफ़्तार करे मूंखे रिपोर्ट कर ऐं हिन ॻोठ में अमन अमान ॾिसण थो चाहे बस ओके सर नालो छा आहे रे साईं वरल नालो आहे मुंहिंजो त तूं हिन ॻोठ जो आहीं सोट माना चाचा घर कोन आयो आहे मस्जिद मां न सोट बाबा अञा नहीं कोन आयो आहे त पोइ ठीकु आहे मुंहिंजो ॿुधाए छॾियांसि त गुलाम हुसैन आयो चङो सोट मां बाबा खे ॿुधाए छॾींदमि ॾींहं जो ॿनी ॿार ऐं राति जो चोरी अरे तव्हां ॿई गुलाम जा साथी आहियो न नहीं असां गुलाम खे कोन था सुञाणी ॿुधाए त गुलाम किथे लिकियल आहे नहीं असां गुलाम खे कोन था सुञाणी मूं तव्हां सभिनी खे सुञातो आहे बनिए सजे ॻोठ ते कहिड़ो चाढ़ियो छो त गुलाम हुन ॻोठ में आहे गुलाम हुसैन तूं जो तरफ़ पुलिस जे घेरे में आहे सुठो ईअं बि अथई त पाण खे मुंहिंजे हवाले कर गुलाम हुसैन मां ॼाण ताईं ॻणींदुसि जेकॾहिं तो पाण खे पुलिस जे हवाले न कया त मां हिन ॻोठ खे पाए छॾींदुसि खुदा जे वास्ते तू हेॾा पोयां निकिरी वञ न त ही ज़ालिम तोखे मारे छॾींदा पोइ तोखां पोइ मुंहिंजो केरु सहारो बणजंदो मां ते जीरे मरी वेंदसि हथ थी ॿधाए सोटे तुंहिंजे आॾो तू हेॾा हलियो वञ मूंखे खुदा जो वास्तो आहे सोटे तूं चई थी त ही हुसैन जो गुलाम
जंग जो मैदान छॾे भॼी हलियो वञे? हरगिज़ न। सोटे अॼु खां पोइ ॿियो को बि जंग जो मैदान न लॻंदो, छो त अॼु शरीफ़ जो ख़ात्मो थींदो। सोटे जे अॼु तूं मूंखे रोकींदीअ, ॻोठ वारनि खे गिरफ़्तार करे केसनि मथां केस ठोकींदा। सोटे अल्लाह भाई। या अल्लाह, सोट के पंहिंजे पनाह में रखजा। हुसैन जो गुलाम, हुसैन 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 जो गुलाम, हुसैन हुसैन जो गुलाम, हुसैन 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 जो गुलाम। रही तो तुम मस्जिद में लिख के लो, गुलाम हुसैन सामोच न तो हिन तुझे अंधे खे गोली हुणी कब्र जे हवाले करे छॾी थो। अरे ज़ालिम, तू असां गरीबन ते एॾो ज़ुल्म न कर। रब जी लठ बे आवाज़ हूंदी थई, रब जी लठ खां ड्रिज। न गुलाम हुसैन न गुलाम हुसैन मुखे न मार, मुखे न मार गुलाम हुसैन, मुखे न मार।
गुलाम हुसैन शरीफ के पंहिंजे कंट्रोल में करे रखियो आहे। ठीक है गुलाम हुसैन के चयो त मुझे पान के पुलिस जे हवाले करे मां से कुछ ॻाल्हाइण थो चाहियां। गुलाम हुसैन तू पुलिस के घेरे में आई बेहतर इन्हें में दई तो जो पान के कानून के हवाले कर। गुलाम हुसैन वाकई मूं तहकीकात कराई आहे त असांजो ई SHO शरीफ खान तव्हांजो द्वारी आहे हिनखे कानूनी सज़ा ॾींदो। बाक़ी रही ॻाल्हि त तूं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर त बहितर आहे। SP साहब कहिड़ो कानून? ही आहे उहो कानून जंहिंखे पंहिंजो पाण हवाले कयां? हरगिज़ न। आप वॾा तव्हांजी तहकीकात में मूंखे को बि रद्द अमल नज़र न आयो। हे ज़ालिम सिफ़त इंसान हिन जो नालो शरीफ त ज़रूर आहे पर ही शरीफ जे नाले जी तौहीन आहे छो त पैसो हिन जी कमज़ोरी आहे कमज़ोरी। अब वॾा पैसे जे ॾाढ ते नंगो नाच नचाइण वारा ॻोठ जा ज़मींदार कारे पैसे ते विकामदड़ क़ौम जा गद्दार उन्हनि सां गॾिजी मज़दूर घणे बख़्श जे अरमाननि जो खून कयो। हुन जो कसूर कहिड़ो हुयो साहब वॾा? घणी बख़्श जो कसूर इहो हुयो त हू पंहिंजे भाउ खे फौज में हिकु सुठो ऑफिसर ॾिसण थे चाहियो। हिन ज़ालिम सिफ़त इंसान हिन उनखे क़त्ल करे उन जो केस उन जे भाउ घणी बख़्श जे मथां दर्ज करे छॾियो। हिन ज़ालिम सिफ़त इंसान जी लापरवाहीअ जे करे असलम जी भाॼाई सदमो बर्दाश्त न कंदे कम धणी हवाले करे छॾियो। एतिरो ई न साहब वॾा हिन ज़ालिम सिफ़त इंसान जे करे केतिरा ई शागिर्द जावेद जहिड़ा मौत जे वर चढ़िया। SP साहब छो मुंहिंजी मासूम मारवीअ भेण खे मौत जे सौदागरनि जे वर चाढ़ियो? कहिड़ो ॾोह कयो मुंहिंजी मासूम भेण? जवाब ॾियो। गुलाम हुसैन तोसां इंसाफ़ थींदो। तूं कानून मां नाइंसाफ़ी जी उम्मीद न रख। मां SP जब्बार खान तोसां वाइदो तो कयां त तोखे इंसाफ़ ॾियाराईंदुसि पर तूं शरीफ़ ऐं पंहिंजो पाण खे कानून जे हवाले कर। लाशें खड़ी पोस्टमार्टम करें। गुलाम हुसैन को होश अची वियो आहे ॾोगरा न मुबारक हुजे। गुलाम हुसैन खे होश अची वियो?
Sindhi